अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लाहु वलियुल्लज़ीना आमनू युख़रिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन-नूर वल्लज़ीना कफ़रू औलियाउहुमुत-ताग़ूत युख़रिजूनहुम मिनन-नूरि इलज़्ज़ुलुमात उलाइका अस्हाबुन-नारि हुम फ़ीहा ख़ालिदून सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो भाईरो अल्लाह जा लख शुक्र जे मालिक करीम असां के हिया बरकतुन भरी सोहनी महफिल नसीब फरमाया। हिन महफिल में दिल चवे थी तवां के अल्लाह जे दोस्तन जो शान बुधाया। सुभान अल्लाह। अल्लाह जा दोस्त इंसान भी दोस्तियों रखंदा है। चोर जी यारी चोर सां, मवाली जी यारी मवाली सां, जिन्स जिन्स के गोलींदी आ, चंड्रो चंड्रे के सौ को हते। जिन्स पंजी जिन्स के गोलींदी आ। दुनिया जा मानू यारियूं रखंदा आहिनि ऐं पंहिंजे यारन सां यारियूं मल्हाईंदा बि आहिनि। यारी रखबी आहे निभाइण जे लाइ। ये यारी रखे ऐं निभाए न त यारी बि न आहे। ऐं यारी हमेशा बिटी हूंदी आहे, बितरफ़ी हूंदी आहे। हिकिड़ो माण्हू खणी लख भेरा चए त फलाणो मुंहिंजो यार आहे, फलाणो मुंहिंजो यार आहे, पर हू बि त मञे न। हू न मञे। तू 100 भेरा चवंदो वत या भी यारी न थींदी। जीअं दुनिया जा माण्हू यारी रखंदा आहिनि, दोस्ती रखंदा आहिनि, दोस्ती मल्हाईंदा आहिनि, ये अल्लाह भी यारी रखंदो आहे, अल्लाह भी दोस्ती रखंदो आहे। ऐं तव्हां बेदवारा यारी रखंदो त हर कंहिंखे यार न बणाइबो आहे। ॾिसी वाइसी सोचे समझी त वफ़ादार आहे, बेवफ़ा आहे, चङो आहे, मठो आहे। ईअं न त बुरो यार रहंदो पाण खे टंगाए छॾे। समझो था न। ॾिसी वाइसी यारी रखबी आहे त अल्लाह बि जॾहिं कंहिंसां यारी रखंदो आहे त रब चूंटींदो आहे। सॼी मख़लूक अल्लाह जा बाना आहिनि, सॼी मख़लूक अल्लाह जा बाना आहिनि। उन्हनि बाननि मां रब चूंटे पसंद करे कंहिंखे पंहिंजो दोस्त बणाईंदो आहे। जंहिंखे अल्लाह पंहिंजो दोस्त बणाईंदो आहे त उन खे अल्लाह ताला जल शानू खूबियूं बि अहिड़ियूं ॾींदो आहे।
उन्हें जे अंदर खसलतूं भी अहिड़ियूं रखाईंदो आहे जंहिंखे अल्लाह पंहिंजो दोस्त बनाईंदो आहे त उनखे पावर बि ओड़ा ॾींदो आहे, उनखे इख्तियार बि अहिड़ा ॾींदो आहे। मिसाल सूबेदार जो दोस्त हुजे, उन थाने जी हद में उनजी इज्जत थींदी आहे, सूबेदार SH जो दोस्त आहे, ठीक है ना। भला जेकॾहिं को SP जो यार हुजे तो उनजी ज़िले में इज्जत थींदी आहे, SP जो यार आहे। जेकॾहिं को वज़ीर आला जो यार हुजे उनजी सूबे में इज्जत थींदी, पर जेको वज़ीर आज़म जो सदर जो दोस्त हुजे उनजी मुल्क में इज्जत थींदी, पर जेको अल्लाह जो यार हुजे, जेको अल्लाह जो दोस्त हुजे, जिते खुदा जी खुदाई आ उते उनजी इज्जत थी वेंदी। माण्हुनि जे दिलनि में त इज्जत थींदी, पर जानवरनि में बि अल्लाह ताला उनजी इज्जत एतिराम रखाईंदो। पखियुनि में, चौपायनि में, जंगल जे जानवरनि में, वणनि में, बूटनि में, पत्थरनि में, शजरनि में, हजरनि में बि अल्लाह उनजी इज्जत रखाए छॾींदो। छो त आम माण्हू न आहे, हे अल्लाह जो दोस्त आहे। हे कंहिंजो दोस्त आहे? अल्लाह जो दोस्त आहे। सुभान अल्लाह। हदीस पाक मजमउ ज़वाइद हदीस जो किताब आहे, मजमउ ज़वाइद। मां कुरान ऐं हदीस का इंशाअल्लाह बाहर न ॻाल्हाईंदुसि, छो त मूंखे ख़बर आहे त ओड़े पाड़े में चंडा घणा पैदा थिया आहिनि। के नबी जे शान जा मुनकिर, के वलियन जे शान जा मुनकिर, ये कुआ वठी बिरन मां निकता आहिनि। गाल कभी कुरान ऐं हदीस दलील सां जे हूंदुसि नक त मथे कंधु खणण जे क़ाबिल न रहंदो। बाक़ी जे नक वढियल अथसि या लूसण जो नक अथसि त पोइ चवे पंहिंजे। मजमउ ज़वाइद हदीस जो किताब आहे। इमाम हैसमी रिवायत थो आणे, मदीने वारे साईं फरमायो त जॾहिं अल्लाह के माण्हू सां दोस्ती रखंदो आहे त उन सां अल्लाह मुहब्बत रखंदो आहे। छा कंदो आहे? मुहब्बत रखंदो आहे। हदीस जा लफ़्ज़ आहिनि, इन अल्लाह इज़ा अहब्ब अब्दन दआ जिब्राईल। जॾहिं अल्लाह के माण्हू सां मुहब्बत रखंदो आहे त पोइ जिब्रील खे सॾु कंदो। जिब्रील ॾिया, जिब्रील हाज़िर थींदो। मौला हुकुम रब फरमाईंदो, जिब्रील फलाणे शहर में, फलाणे ॻोठ में, फलाणे नाले सां फलाणी ज़ात वारो मुंहिंजो पानो रहे थो। ओ जिब्रील, इन पाने सां मूं रब खे मोहब्बत थी वई आहे। जिब्रील रब जो राज़दार आहे। जिब्रील के रब घुराए चवे थो, ओ जिब्रील, मां फलाणे बाने सां मुहब्बत रखां थो। पोइ इहा अल्लाह जी मोहब्बत ज़ात न ॾिसंदी आहे, क़ौम न ॾिसंदी आहे, कबीलो न ॾिसंदी आहे। रब जंहिंसां मोहब्बत रखे, रब जा बाना त सभु बाना आहिनि, पर जंहिंसां रब मोहब्बत रखे पोइ जिब्रील खे सॾे आगाह कंदो आहे, ओ जिब्रील, हिन बाने खे मूं पंहिंजो दोस्त बणायो आहे। जिब्रील अर्ज़ो करे, मुंहिंजा मौला, ओ मुंहिंजा करीम रब, पोइ मुंहिंजे लाइ कहिड़ो हुकुम आहे? रब थो फरमाए, जिब्रील, जंहिंसां मूं मुहबत रखी आहे तूं बि उन सां मोहबत रखो। फयुहिब्बुहु जिब्रील, पोइ उन माण्हू सां, उन अल्लाह जे प्यारे सां जिब्रील बि मुहबत रखंदो आहे।
पहिरीं मोहब्बत रब रखंदुस, पो मोहब्बत जिब्रील रखंदुस। पो जिब्रील चंदो मुंहिंजा मौला जेको तुंहिंजो प्यारो आ सो मूं जिब्रील के भी प्यारो आ। हाणे हुकुम कर मालिक छा कयां? रब फरमाइंदो जिब्रील हाणे वञ सतन आसमानन में ऐलान कर, सतन आसमानन जा जेकी फरिश्ता आहिनि उन्हनि में ऐलान कर त फलाणे माण्हू सां अल्लाह मोहब्बत रखी आ, मूं जिब्रील भी उन सां मोहब्बत रखी आ। ए आसमान वारो तव्हां बि सभई इन माण्हू सां मोहब्बत रखो। वो आसमान जे मलाइकन में उन माण्हू जे मोहब्बत जा पढ़ा फिरी वेंदा आहिनि, ऐलान थी वेंदा आहिनि। पोइ जॾहिं मलाइक पाण में गॾिबा आहिनि, कचहरियूं कंदा आहिनि, मजलिसूं कंदा आहिनि, त फरिश्ता उन माण्हूअ जी पाण में वेही वाखाण कंदा आहिनि, फलाणो माण्हू बि अल्लाह जो दोस्त थी वियो। हाणे ॾिसो न, तव्हां हिन जलसे में आया आहियो, हितो मोटंदो 8-10 ॼणा 5 ॼणा हिकिड़े ॻोठ वारा पंहिंजा दोस्त ॻाल्हियूं कंदा, अदा साईं हीअं चयो, अदा हीअं ॻाल्हि थी, जलसो हीअं थियो, निमाज़ हीअं पढ़ियूं, ॻाल्हि हीअं थी, कचहरियूं कंदव, पाण में हिक ॿिए सां हाल अहवाल कंदव, जेको न आयो आहे उनखे ॿुधाईंदव, अबा हीअ जलसो थियो, भेद में सही वाह जो जलसो थी वियो, हिक ॿिए खे ॻाल्हियूं ॿुधाईंदो। मुंहिंजा दोस्तो, आसमान में मलाइक हिक ॿिए में गॾजनि था, पाण में रिहाणियूं था कनि, पाण में मुलाक़ातूं था कनि, त हिक ॿिए खे था ॿुधाइनि, ओ फलाणो जेको माण्हू आहे न उहो अल्लाह जो दोस्त आहे। हाणे उहो माण्हू वेठो ज़मीन ते आ, वेठो तकड़े ते आ, वेठो हिकिड़े कथाए झूपड़े में आ, पर अल्लाह जे मलाइकन जे मजलिसुनि में उन जी वाखाण तारीफ़ पई हलंदी आ। आसमान जा मलाइक जिब्रील जे उन पड़े फेराइण सां उन सां सब आसमान जा मलाइक मोहब्बत रखंदा आहिनि। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, हाणे उहो मानो जीअं अल्लाह जो दोस्त थी वियो त मलाइकन जो भी महबूब थी वेंदो, मलाइक भी उन सां प्यार रखंदा, मलाइक भी उन जी इज्जत कंदा, फरिश्ता भी उन जी वाखाण कंदा। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, पोइ हदीस पाक जा लफ्ज़ था अचनि, सुम तूत लहुल क़बूल अलल अर्द, पोइ उन आसमान वारी मोहब्बत जो असर ज़मीन ते लहंदो आहे, उन आसमान वारी मोहब्बत जी बरकत ज़मीन ते लहंदी आहे, त ज़मीन वारा भी घणा माण्हू उन सां मोहब्बत रखंदा आहिनि। पाणे जाने उन जे दिल में, माण्हुनि जी दिलुनि में उन माण्हू जे लाइ मोहब्बत पैदा थी वेंदी आहे। को चवे न चवे, को मुरीद, को खलीफो, को वाखाण करे न करे, पर खुद ब खुद दिलुनि में मोहब्बत थींदी आहे। हर के माण्हू जो कंधो अॻियों झुकी वेंदो, हर को चवंदो आहे अल्लाह वारो थो अचे। साईं फरमाइनि था त उन मोहब्बत आसमान वारी जो असर धरती ते लहंदो आहे, पोइ झंगल जा जानवर बि उन खे सुञाणंदा आहिनि, वणनि जा पखी बि उन जी इज़त कंदा आहिनि, झंगल जा वण बूटा बि उन जी ताज़ीम मोहब्बत कंदा आहिनि। बेजान जमाद शयुनि में बि उन जे लाइ हिकु क़िस्म जी ताज़ीम पैदा थी वेंदी आहे, जेको अल्लाह जो दोस्त बणजंदो आहे। ज़ात कहिड़ी हुजे, क़ौम कहिड़ी हुजे, भली ज़ात जो लाखर छो न हुजे, तुझे पाड़े में मर्द सुतो पियो थई, हजरत मियां महमूद लाखर,
ज़ात लाखरा पर अल्लाह जो दोस्त आ रब जो वली आ उन सां अज बि मुंहिंजा दोस्तो ज़मानो गुज़री वियो दुनिया तां परदो करे वियो पर दिलुनि में अज बि मोहब्बत बीठी आ। सुभान अल्लाह। मियां नसीर मोहम्मद ज़ात जो कल्होड़ो आ ज़ात जो ॻाल्हाए ज़ात ते नाहे दात जो वहे सो लहे। सोने सैयद अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह मुर्शिद वरतो मुर्शिद जरूरी है ॻाल्हायो मल्ला शेख लहू फशेखुहु शैतान जंहिंजो मुर्शिद नाहे उन जो मुर्शिद शैतान हूंदो आहे जंहिंजो मुर्शिद नाहे उन जो मुर्शिद बुध रब जो कुरान आ अल्लाह तो फरमाए वमन युदलिल फलन तजिद लहू वलियम मुर्शिदा जेको गुमराह थी वियो उन जो न को वली हूंदो न को मुर्शिद ये कुरान आ वरी ॿुधो वमन युदलिल जेको गुमराह थी वियो फलन तजिद लहू पो उन जे लाइ तूं ॾिसंदे न लहंदे ई न वलियन मुर्शिदा। हाणे वली मुर्शिद इहो लफ़्ज़ ॿई अहिड़ा आहिनि जेका असां सिंधी में बि ॻाल्हाईंदा आहियूं। मुर्शिद चवंदा आहियो कोन चवंदा आहियो वली चवंदा आहियो कोन चवंदा आहियो कुरान जा लफ़्ज़ आहिनि फलन तजिद लहू वलियन मुर्शिदा जेको गुमराह थी वियो उन जो न को वली हूंदो न को मुर्शिद हूंदो। जेको चए थो न असांजे वली वली मुर्शिद जी ज़रूरत न आहे चईस त तूं पुट गुमराह आहीं कुरान जो फ़ैसिलो आहे तूं गुमराह आहीं भिटकियल आहीं। सोने भिटाई के ख्याल थियो त मुर्शिद वठां वरी मुर्शिद वरितई जंहिंजी ज़ात हुई कोरी। असां वटि सिंध में कोरी मोची हल्की ज़ात सम्झंदा आहिनि मलाणो मोहाणो हल्की ज़ात सम्झंदा आहिनि पर रब वटि ज़ात जी पुछा नाहे रब वटि कौम कबीले जी पुछा नाहे इन अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम तव्हां में सभिनी खां वधीक अल्लाह वटि इज़त वारो उहो आहे जेको वधीक परहेज़गार आहे जेको वधीक अल्लाह खां डिॼण वारो आहे इहो वधीक अल्लाह वटि इज़त वारो आहे। बेटा ही सोने मुर्शिद वरतो कोरी त शाह इनायत शहीद उन्हें डोरा पो ॾियारे मोकिलियुसि चई त कोरी मोची जंहिंजा पीर कीअं लंघाईंदा सीर ओखीअ में शाह इनायत चवे। कोरी ऐं मोची जंहिं पीर वरता है न ये आख़िरत में कहिड़ो लक लंघाणो पुलसरात टपाईंदा कोरी मोची जंहिंजा पीर कीअं लंघाईंदा सीर ओखीअ में शाह इनायत चवे। जेॾी महिल इहो न्यापो हज़रत सैयद अब्दुल लतीफ भिटाई सोणे खे मिलियो त जवाब में चवराए मोकिलियईंसि ओ शाह इनायत तो ॻाल्हि समझी नाहे भला जे समझी न थम त तूं समझाए जे हा इहा ॻाल्हि समझण जी आ त राणे वटां रात नओ नियापो आयो लतीसूं लतीफ़ चए ॾातर वटां ॾात को न पुछे थो ज़ात जेके आया से अघी विया। सुभान अल्लाह। पोयनि न चयो सुभान अल्लाह ॻाल्हि समझ में आयव या न आयव चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो पोइ जॾहिं अल्लाह जे दोस्त सां ख़ल्क़ मोहब्बत रखंदी इंसान जिन मलाइक जानवर मोहब्बत रखंदा इहा मोहब्बत अल्लाह पाण पैदा कंदो आहे पर ॿुधो इहा मोहब्बत जन खे मिली उन्हनि खे ॼण बेश्त जो चिठो मिलियो।
ऐं जन बदबख्तन के मोहब्बत अल्लाह वारन जी न मिली समझो त दोज़ख जो परवानो मिली वियो ॾिसो न हज़रत आदम के अल्लाह ताला चूंडियो रब फरमाए तो मुझो खलीफो आ मलाइकन के हुकुम ॾिनी तिन के सजदो कयो फसजदल मलाइकतु कुल्लुहुम अजमऊन सब जो सब मलाइक सजदे में किरी पिया पर हिकड़ो पिटियो न किरियो हिकड़ो नांगो सजदो न कई ये सीटियो बीठो रहियो रब फरमाए तो जने मूं हुकुम ॾिनो त सजदो कयो आदम के तो छो न कयो चईसी तो इन के मिट्टीअ मां पैदा कयो मिट्टीअ मां कारी मिट्टी ॾिठी था न इहो शाख जे अंदर मिट्टी कढंदा हिकिड़ी भूरी मिट्टी हूंदी आहे ॿी वरी कारी मिट्टी हूंदी आहे हज़रत आदम जो वजूद जेको ठहियो कारी मिट्टी कारी मजा मौला ही कारी मिट्टी कल ताईं जेका कारी मिट्टी हुई अॼु वरी तुंहिंजो खलीफ़ो मां 6 लख साल इबादत कई आहे 6 लख साल हिन के मां सजदो कयां मां इन के सजदो न कंदुसि तोखे सजदो कंदुसि तू मुंहिंजो रब आहीं मुंहिंजो मालिक आहीं मुंहिंजो ख़ालिक आहीं हिकिड़ो 2 4 लख 5 लख करोड़ सजदा तोखे कंदुसि पर तुंहिंजे ख़ैर के सजदो न कंदुसि हे ग़ैरुल्लाह है मां तो अल्लाह के सजदो कंदुसि ग़ैरुल्लाह के सजदो न कंदुसि चवंदा आहिनि न ग़ैरुल्लाह 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 ॿुधो मगज़ खाई विया आहिनि हलिया ग़ैरुल्लाह तोखे ख़बर ई न आहे त ग़ैरुल्लाह चइबो छा खे आहे हां ये सागा लफ्ज़ हिन जेके इब्लीस ॻाल्हाया अॼु इब्लीस जो पैरोकार मुल्लो बि उहे ई लफ्ज़ ॻाल्हाईंदो आहे सुभान अल्लाह बाबा तुंहिंजो वस न आहे तोखे पिणे खां सबक इहो मिलियो आहे वॾड़नि जी परत पारींदा न वॾनि जे तरीक़े खे किथे छॾींदा वॾड़े हिननि खे ईअं चयो त हिन खे कारी मिट्टीअ मां पैदा कयो अथई ख़ैरुल्लाह अल्लाह खां सवाइ मां ग़ैर खे सजदो न कंदुसि तुंहिंजो आशिक़ आहियां तोखे हिकिड़े खे मञां थो मुवहिद आहियां तोहीद तुंहिंजी खे मञां थो तो अकेले रब खे सजदो कंदुसि बाक़ी तुंहिंजे ग़ैर खे सजदो न कंदुसि रब फरमाए ते मुंहिंजो ग़ैर न आहे मुंहिंजो नबीउल्लाह आहे सफ़ीउल्लाह आहे मुंहिंजो चूंडियल आहे हिन खे मूं पंहिंजो बणायो आहे पुट मूं ॾे थोरो ध्यानु कजो मिसाल जेकॾहिं पंहिंजो मुंहिंजो घर आहे मिसाल मुंहिंजो घर आहे मुंहिंजो मुरीद आहे हे मुंहिंजो घर आहे उन में मां वञा थो जेॾीमहिल दरवाज़े ते ईंदुसि त मां घर में वेंदुसि हे घर न ईंदो घर में तोड़े मुंहिंजो मुरीद आहे हुबदार आहे पर मुंहिंजे घर में न ईंदो पर हिकिड़ो माण्हू मुंहिंजो रिश्तेदार मुंहिंजो पुटु आहे मुंहिंजो बच्चो आहे मुंहिंजो वेझो अज़ीज़ आहे मुंहिंजे घर जो भाती आहे उहो मूंसां गॾु घर ॾे हलंदो सम्झो था छो अबा हिन खे न वठी वे हुन खे अदा हो मुंहिंजो पंहिंजो आहे हे ग़ैर आहे छो त ग़ैर आहे मुंहिंजो रिश्तेदार न आहे मुंहिंजे घर में अचण दे पंहिंजो न आहे जेको पंहिंजो हूंदो घर ॾे वेंदो पुट सम्झो था न जेको पंहिंजो हूंदो आहे उहो ग़ैर न थींदो जेको ग़ैर हूंदो सो पंहिंजो न थींदो तव्हां सम्झी ॻाल्हि जेको ग़ैरुल्लाह हूंदो सो वलीउल्लाह न थींदो जेको वलीउल्लाह हूंदो सो ग़ैरुल्लाह न थींदो सुभान अल्लाह जंहिंखे अल्लाह नबीउल्लाह सॾे जंहिंखे अल्लाह हबीबुल्लाह सॾे जंहिंखे अल्लाह वलीउल्लाह सॾे वो ग़ैर न आहे वो अल्लाह जो पंहिंजो आहे अल्लाह वटि प्यारो आहे उनखे रब पंहिंजो बणाए छॾियो आहे तव्हां सम्झी ॻाल्हि बस इहा ॻाल्हि हुई जेका इब्लीस खे सम्झ में न आई धोखो हिते लॻी वियुसि हुन सम्झो त ही ग़ैरुल्लाह आहे इहो न ॼातई त हिन खे रब पंहिंजे कुदरत वारे हथनि सां ठाहियो पंहिंजो रूह विधई ऐं हिन खे पंहिंजी ख़िलाफ़त जो ताज पहिरायईं
इनके पंहिंजो बणायो थी न बराबर मिट्टी में ठहियो पर जॾहिं रब पंहिंजो कयो ज़ात जो केर आ मिट्टी जो आया ठिकर जो आया छाजो ठहियल आ पर रब पंहिंजो बणायोसि हाणे गैर ना है जॾहिं हुकुम मिलियो त सजदो जिब्रील कयो मीकाईल कयो इसराफील कयो सभिनी मलाइकन कयो पर हिन भोतार न कयो सिटो बीठो रहियो हदीस पाक में चए थो त हीअं करे बीठो हिते चेल ते हथ ॾेई हीअं वात चिबो करे हीअं बीठो ऐं हुकुम इहे आ त तव्हां हीअं करे न बीहंदा कयो जेके जलसे में बीठा चेल ते हथ रखियो महिरबानी कयो चेलुनि ते हथ लाए हिते चेल ते हथ रखे बूथ चिबो करे रब खे ॾिसण लॻो रब फरमाइस त तूं मुंहिंजो सजदो कंदे ऐं मुंहिंजे खलीफ़े जो सजदो न कंदे मुंहिंजे आदम खे सजदो न कंदे जो न तुंहिंजे गैर खे सजदो न कंदुसि तोखे लख सजदा कयां रब फरमाए त हली आ तोखे तूं सचो ई तोखे इनाम थो ॾियां कहिड़ो इन अलैक लानती इला यौमिद्दीन क़यामत ताईं तो ते लानत वसंदी रहंदी छा वसंदी लानत फिटकार तड़जी वियो 6 लख साल जी इबादत लुड़ी वई कन खोले ॿुधो बेद वारो नारे जे कंधे वारो कन खोले ॿुधो भली मस्जिदूं ठहरायो मदरसा ठहरायो तबलीगूं कयो नमाज़ूं पढ़ो पर जे अल्लाह वारनि सां दुश्मनी अथव त शैतान वांगुरु तड़जी वेंदो लानती थी वेंदो अल्लाह तो जो साईं वजो साईं ये इबादतूं कम कोन ईंदई कंध ते बिस्तरो रखियो चईंदो त मां वॾी दीन जी ख़िदमत थो कयां त हुन बि 6 लख साल इबादत कई हुई तड़ियो जो त अञा ताईं तड़ियो थो वधे हिकिड़े ॾींहुं अल्लाह जो नबी हज़रत मूसा अलैहिस्सलाम पियो अचे ॾिठईं त शैतान रस्ते ते रोए थो बीठो अड़े छो थो रोई पियो चए अञा न रोआं 6 लख सालनि जी इबादत वई लानत गिची में पइजी वई सॼी दुनिया पई थी फिटकार मूं ते विझे अञा न रोआं जेको ॻाल्हि त सोली आहे भला तुंहिंजे ऐं अलाह जे विच में मां सुलियो करायां मां नबी आहियां रब जो कलीमुल्लाह आहियां तूं सेना ते वञी अलाह सां ॻाल्हियूं कंदो आहियां तव्हांजो ठहराउ करायां कि पोइ तुंहिंजी महिरबानी रोए बीठो अखियुनि मां ॻोढ़ा पिया वञनि मूंखे अलाह परचाए ॾे मां अलाह जो आशिक़ आहियां अलाह मूं ते राज़ी थी पए हज़रत मूसा चयो त हिकिड़ो पिटो सुधरी वियो त सॼे जहान तां न चुल ई वेंदो ख़ल्क़ खे ख़राबी हो थो मां अलाह खे अर्ज़ कयां थो तुंहिंजो सुलियो करायां थो रब सां हज़रत मूसा तूर सेना जबल ते आयो मुंहिंजा मौला हो रोए थो बीठो चए थो त मूंखे रब परचाए ॾियो रब फरमाए त मूसा इहो कूड़ो अथई इन जो रोअण बि कूड़ो अथई हाणे ॻाल्हि इनखे चयो त मां इन ते रुठो हुउसि मुंहिंजी बेफ़रमानी ॿी कोन कई बसि मुंहिंजे ख़लीफ़े जी इज़त न कई मुंहिंजे चूंडियल मुंहिंजे नबी जी इज़त न कई न तॾहिं मां कावड़ियो असां हाणे इनखे चयो त आदम जी कब्र ते वञी सजदो करे मां परची वेंदोसि ॻाल्हि हिकिड़ी आहे बसि रुठा बिन हे ॻाल्हि ते वियासीं आदम खे सजदो न कई सजदो करे मां मुंहिंजी का बि कावड़ कोन्हे मुंहिंजी माफ़ी अथसि चई मुंहिंजा मौला हिकिड़े को 10 कंदो रोए थो बीठो वञी ॾिसीस हज़रत मूसा अलैहिस्सलाम आयो कमु तुंहिंजो ठही वियो चई कीअं साईं चई बसि अलाह ताला फरमाए आदम जी कब्र खे सजदो कर माफ़ी अथई चई वाह साईं वाह जेरे सजदो न कयो मां वरी मोए सजदो कंदोसां हाणे चई न हे हज़रत मियां महमूद साईं जी दरगाह हलो भला हिते ख़त्म हो जो बाबा असां पीरनि फ़क़ीरनि ॾे कोई शिरक आहे ॾे न वेंदासीं उहो जवाब जेको हुन ॾिनो हो हिननि जे वॾड़े पुट ॻाल्हि सम्झो था न हा इहे छो अल्लाह वारनि सां बुग़्ज़ छो था रखनि दुश्मनी कुदूरत कीनो छो था रखनि आख़िर अल्लाह खे जहन्नम बि त भरणो आहे न जहन्नम ठाहियो अथई हिन में केरु वेंदा जन्नत बि ठाहियो अथई जन्नत ठाहियो अथई अल्लाह पंहिंजे वलीअनि जे हुबदारनि जे लाइ ऐं जहन्नम ठाहियो अथई उन्हनि जे दुश्मननि जे लाइ
मां तव्हांखे हदीस तो ॿुधायां सोने नबी जो फरमान सुजाग वेठा आहियो सोने हबीब जी हदीस मुझे लजपाल नबी जो पाक फरमान सोने हबीब जी मजलिस लगी पई हुई इमाम हैसमी रिवायत आंदी आहे मजमू ज़वाइद में सोने महबूब जी ऐं इहा हदीस मुस्नद अहमद बिन हंबल में इमाम अहमद बांदी आहे हुजूर जन जी मजलिस लगी पई हुई मदीने वारे साईं फरमायो त इन मिन इबादिल्लाह ला उनास मा हुम बि अंबिया वला शुहदा व यखबितहुमुल अंबिया व शुहदा बिमकानहिम मिन अल्लाह यौमल क़ियामह अल्लाह जे माण्हुनि मां कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके नबी न आहिनि शहीद न आहिनि पर जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो उन्हनि खे जॾहिं रुतबा ऐं दर्जा मिलंदा त उन्हनि जे शान खे ॾिसी नबी बि रीस कंदा शहीद बि रीस कंदा दर्जो अहिड़ो मिलंदो पुट बिल्कुलु तवज्जो सां ॿुधण जी ॻाल्हि आहे बिल्कुलु गौर सां मुंहिंजी ॻाल्हि खे ॿुधो हे जेके कड़ ते बीठा आहियो तव्हां बि गौर सां ॿुधो असहाबी वेठा आहिनि साईं फरमाइनि था अहिड़ा माण्हू हूंदा नबी न हूंदा शहीद न हूंदा पर उन्हनि खे जेको दर्जो मिलंदो मक़ाम मिलंदो उन खे ॾिसी नबी बि रीस कंदा शहीद बि रीस कंदा अल्लाह शहीद बि न आहे पर दर्जो केॾो मिलियो अथसि नबी बि न आहे पर मक़ाम केॾो मिलियो अथसि हुजूर जन जो ये फरमायो त हिकिड़ो एराबी फी नाहियतिल कौम ओ परियों छेड़े ते कुंड में हिकिड़ो एराबी बहराड़ी जो बद्दू माण्हू बहराड़ी जो वेठो हुजे सो ईअं गोॾनि भरू थी बीठो गोॾनि ते हिकिड़ो पेरनि ते बीठो आहे ॿियो वरी गोॾनि ते बीहण समझो था ये गोडन भरू थी बीठो ऐं चई त या रसूल अल्लाह हे तव्हां फरमायो आ त अहिड़ा माण्हू हूंदा नबी न हूंदा शहीद न हूंदा पर दर्जो अहिड़ो मिलंदो जो नबी ऐं शहीद बि रीस कंदा महबूब ये हूंदा केर उन्हनि जी का निशानी त ॿुधायो उहे हूंदा केर एराबी जे इन पुछण ते मदीने वारा साईं एॾो ख़ुशि थिया जो मुबारक गुलाब जे गुल वांगुरु टिड़ी साईं फरमायो त पुछण वारा ॿुध त तोखे ॿुधायां उहे माण्हू जेके क़यामत जे ॾियारे में अल्लाह जे साॼे पासे ॾों वेठल हूंदा ऐं रब जा ॿई पासा साॼा हूंदा उहे माण्हू हूंदा जेकी अल्लाह वारनि सां अल्लाह जे प्यारनि सां मोहबत रखण वारा आहिनि गैर अमवालिन बैनहुमा यतआतूनहा उन्हनि सां का ॾेती लेती कारोबार न हूंदो का मिट्री माइट्री न हूंदी ॿियो को दुनिया जो गर्ज़ मक़सद न हूंदो पर ख़ासि अल्लाह जे ख़ातिर अल्लाह वारनि सां मोहबत रखंदा उन्हनि मोहबत रखण वारनि खे रब पंहिंजे साॼे पासे ॾांहुं वेहारींदो लहुम मनाबिर मिन नूर उन्हनि जे लाइ रब नूर जा मिंबर लॻाईंदो नूर जूं बैठकूं नूर जा जूं कुर्सियूं वॾियूं मसनदूं लॻाईंदो व इन सियाबहुम लनूर उन्हनि खे कपिड़ा बि नूर वारा पाराईंदो सुभान अल्लाह व इन वजूहहुम लनूर उन्हनि जे चेहरनि खे बि नूर वारो बणाईंदो सुभान अल्लाह जन मिंबरनि ते वेठल हूंदा उहे बि नूर वारा उन्हनि जा कपिड़ा बि नूर वारा उन्हनि जा बदन उन्हनि जा चेहरा बि नूर वारा ला यखाफून इज़ा खाफ़न नास वला यहज़नून इज़ा हज़नन नास जॾहिं माण्हू गमज़दा थींदा उन्हनि खे को गम न हूंदो माण्हू माशर जे मैदान में परेशान हूंदा उन्हनि खे का परेशानी न हूंदी
रब जे हुजूर में नूर जे मिंबरन ते खिलंदा टकंदा खुशन में मसरूर हूंदा। सुभान अल्लाह। ये उहे हूंदा जन अल्लाह वारन सां मोहब्बत रखी, बिना मिट्टी जे बिना के दुनियावी ताल्लुक जे दुनिया के कर्ज वठण ॾियण जे अल्लाह वास्ते अल्लाह वारन सां जेके मोहब्बत रखण वारा उहे इन्हनि नूर जे मिंबरन ते वेठल हूंदा। मेरी कसम दो अल्लाह जी जात जो सच्ची बुधाए जो कूड़ न जो मुजाज तहां में केड़ो आज जी कलंदर लाल शाहबाज सां मोहब्बत आ? कूड़ न जो केड़ो आज जी भिटाई सां मोहब्बत आ? केड़ो आज जी मिठे पीर लाड़काने वारे सां मोहब्बत आ? तहां में केड़ो आज जी हजरत मियां महमूद साईं सां मोहब्बत आ? भला तव्हां में केड़ो आज जी सोने पीरन जे पीर दस्तगीर महबूब सुभानी सां मोहब्बत अथव? मोहब्बत सच्ची था चओ? भला पीरान पीर सां का तव्हांजी मिट्री माइट्री भला को ॾेती लेती साईं थियो 4हीं सदी में, असां वेठा आहियूं 15हीं सदी में। 4हीं ऐं 15हीं सदी घणा 100 साल थी विया। न ॾिठोसीं न ज़ियारत कईसीं पर मोहब्बत आहे या उहा मोहब्बत जेका जिब्रील ऐलान कयो न उहा मोहब्बत तव्हां वटि पहुती आहे। ऐं कुंड वारो शिकिल बुछड़ी कयूं चुप अड़े हथ नथो खणी मोहब्बत हुजेसि त तो खणे न। पुट सम्झव ॻाल्हि के, समझो ॻाल्हि के। मुझे सॼे तकरीर जो नतीजो इहो आहे। हाँ भला हजरत कलंदर लाल शहबाज के 100 साल गुज़री विया, न ॾिठोसीं न ज़ियारत कईसीं पर दिल में हाणे इने मोहब्बत जे सदके तव्हां के इहो मकाम मिलंदो जो अर्श मुअल्ला ते रब जे साॼे पासे ॾों नूर जे मिंबरन। अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुबारक थई बेद वारा जे वलियन सां मोहब्बत थई न। सुभान अल्लाह। मां पंहिंजे बापे जी ॻाल्हि कोन थो कयां, मदीने वारे जी हदीस बयान कई अथमि। मदीने वारे जी हदीस बयान कई अथमि, किताब मुंहिंजे अॻियां आहे। हाँ अरे जेकॾहिं अल्लाह वारनि सां मोहब्बत रखण वारे के इहो मकाम मिलंदो त खुद वलियन जो पंहिंजो मकाम छा हूंदो। सुभान अल्लाह। पुट ॻाल्हि सम्झ में आयव? ॾिसो न मां हिन किताब खे मथे ते थो रखां, चुमा थो सीने सां थो लायां। हिन में क़ुरान जूं आयतूं आहिनि, हिन में नबी जूं हदीसूं आहिनि। हाणे हदीसूं जे पन्ने ते अची वियूं उनखे चुमूं था। पाठे खे त केरु कोन चवंदो, हिन खे टिशू पेपर खे केरु चुमंदो? ही बि पन्नो आहे, ही क़ुरान जूं आयतूं हिन ते लिखियल आहिनि। ही बि पन्नो आहे, ही बि पन्नो आहे। हिन सां न को घबो पर हिन पन्ने खे अखियुनि सां लाहिबो। अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पन्ना त ॿई पन्ना आहिनि न। वरी हे पाठो आहे, हे पाठो आहे, हे बि पाठो आहे। छा ॿई पाठा हिकु जहिड़ा आहिनि? ॿुधायो ॿई पाठा हिकु जहिड़ा आहिनि? ही पाठो उहो आहे जेको क़ुरान जे आयतुनि वारे किताब जे संगत में अची वियो। हाणे जेकॾहिं क़ुरान जी आयत हिन पाठे ते आ, पाठे खे चुमूं सीने सां लायूं त इहो पाठो इज़त वारो छो त क़ुरान जी आयत इन ते अची वई। पर खुद क़ुरान जी पंहिंजी इज़त छा हूंदी? सुभान अल्लाह। क़ुरान जो पंहिंजो शान छा हूंदो? हे त उन किताब जो अच में आयत आई आहे, पर उन आयत जो पंहिंजो शान छा हूंदो? पुट सम्झ में आयव?
हाणे जे वलियन सां मोहब्बत रखण वारे खे इहो मक़ाम मिलंदो ला यखाफून इज़ा खाफन नास क़यामत जे ॾियारे माण्हू पिया डिॼंदा ॾकंदा कहारी सरकार हूंदी पर इन्हनि खे ख़ौफ़ डप ड्राव हूंदो ई कोन जंहिंजी अल्लाह वारनि सां मोहब्बत सुभान अल्लाह हाँ वलियन जे मोहब्बत वारनि खे जे इहो मक़ाम मिलंदो त ख़ुदि वलियन जो पंहिंजो मक़ाम छा हूंदो उन्हनि जी पंहिंजी रब वटि इज़त छा हूंदी उन्हनि खे पाण खे दर्जो केॾो मिलंदो का ॻाल्हि सम्झ में अचेव थी हाँ पोइ जेकी न वलियन सां बुग़्ज़ था रखनि दुश्मनी गिलाऊं था कनि इहो बि कुदरत जो फ़ैसिलो आहे समझो था न ऐं तव्हांखे रब मोहब्बत ॾिनी आहे तव्हां ते रब परतो आहे सुभान अल्लाह रब तव्हां ते राज़ी थियो आहे जो तव्हांखे मोहब्बत वारनि में शामिल कयईं तू शुक्र कर रब जा जो मदीने वारे सां बि मोहब्बत तुंहिंजी हुजूर जे अहल बैतन सां बि मोहब्बत तू सुन्नीअ जी ऐं हुजूर जे चैन यारनि सां बि सुभान अल्लाह ऐं अल्लाह वारनि सां बि सुभान अल्लाह ऐं पीरनि जे पीर दस्तगीर सां बि सुभान अल्लाह हाँ जेको मोहब्बत नथो रखे न इन जी हुन वांगुरु पंहिंजे वॾड़े वांगुरु फिटी आहे फिटी समझो था न वलियन जो शान वाला वधायो बहाबा मुल्ला जो अलाए छाते मग़ज़ थियो ख़राब आ वलियन जो शान वाला वधायो बहाबा मुल्ला जो अलाए छाते मग़ज़ थियो ख़राब आ वली सगोरा वारिस आहिनि धरती संदन हवाले ज़बूर में आ क़ुरान में आ लिखत उन्हनि जे नाले कुरान में रब लिखियो आहे वलक़द कतबना फि ज़बूर मिन बाद ज़िक्र अन्नल अर्द यरिसुहा इबादी सालिहून सुभान अल्लाह सुभान अल्लाह रब तो फरमाए त असां ज़बूर में ज़िक्र खां पोइ लिखी छॾियो हुयो यानी तौरात खां पोइ ज़बूर जे अंदरि असां इहा ॻाल्हि लिखी छॾीसीं वरी क़ुरान में बि इहा ॻाल्हि लिखत में था ॾियूं अदा हीअ बनी जेका आहे न मुंहिंजा 5 जरेबा तोखे ॾिनमि ॾेई छॾियमि पर इहा आहे ज़बानी ॻाल्हि पर हलिया दस्तावेज़ खणी त लिखी थो ॾिए हाँ तुझे दस्तावेज ते लिखत हुजे उनखे कोर्ट में भी केर चैलेंज न कंदो पक्की पुख्ती ॻाल्हि आहे लिखत में ॻाल्हि आहे अॻे असांजा वॾड़ा वीचारा अणपढ़िया हूंदा हा पोइ चवंदा हुआ या मूंखे संग ॾींदो क़ुरान ते लिखी ॾे लिखाए वठंदा क़ुरान ते फिरंदे त क़ुरान पुॼंदो चवंदा न हाँ असांजो इहो नज़रियो वॾड़नि जो हूंदो हो जेका ॻाल्हि क़ुरान ते लिखी थी वई आहे पकी पुख्ती आहे फिर पोइ न हे त दुनिया जे माण्हुनि जी ॻाल्हि आहे पर अल्लाह तो फरमाए त हीअ जेका धरती आहे अन्नल अर्द यरिसुहा इबादी सालिहून हिन धरती जा वारिस हिन धरती जा मालिक मुंहिंजा बाना आहिनि जेके सालिह वली आहिनि इहा ॻाल्हि मूं तौरात में बि लिखी छॾी मूं ज़बूर में बि लिखी छॾी मूं क़ुरान में बि लिखी ॾिनी आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह क़ुरान में लिखी पई आहे तो जमीन जा वारिस जमीन जा मालिक अल्लाह वारा आहिनि जन्नत जा मालिक अल्लाह जा वली आहिनि क़ुरान में लिखियो बीठो आहे तौरात में लिखियो बीठो आहे अञा बि न मञी त पोइ क़ुरान पुॼंदुई पोइ इहो साओ क़ुरान मदीने वारो पुॼंदुई जे अञा बि वलियनि जो शान न मञी इहो क़ुरान पाड़ पटींदुई बाक़ी करमला जी जाइ न आहे सुभान अल्लाह हाँ
जेको अल्लाह वारन के मञण वारो सुन्नी भली जंगल जो बकरिन जो धनार हुजे त मुंह में रौनक हूंदस, मुंह में नीमक हूंदस। और जेके वलियन के न मञण वारा वॾा वॾा डिंग मुल्ला डीज़ल मुफ्ती, पर मुंह में नीमक न हूंदो। आहे कन न आहे कन न तू वञी ॾिसजांइ, ओचितो को वाट वींदे मुंह पइजी वञे न, हासेकार न वञजांइ ॾिसण लाइ। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। तू न मञी थो भली न मञ पर असां मञींदा आहियूं। केड़ा केड़ा मञण वारा? अल्लाह। तू न मञी थो भली न मञ पर असां मञींदा आहियूं। यारी वारे यार संदोस बि खीर वंडींदा आहियूं। हो कर मुला ते कावड़ कन था कलब जन ख़राब आ। सुभान अल्लाह। मुला जो हलाए छाते मगज़ थियो ख़राब आ। वलियन जो शान वाला वधायो बहाबा। मुला जो अलाए चाहते मगज़ थियो ख़राब आ। दिल भर साईं जो शान वाला वधायो वहाबा। अल्लाह वारन सां जन मोहब्बत रखी, जन उल्फत रखी, जन उन्हनि सां ताल्लुक रखियो, उन्हनि जो ताल्लुक अल्लाह सां जुड़ी वियो। उन्हनि जी सोबत संगत में हाणे थ्रेशर त हाणे थिया आहिनि न, अॻे ॿारियूं थींदियूं हुयूं, गाह गहिबा हा, पोइ इन में पट तो जेॾी महिल उहो अनो खणंदा हा त पट जा भितर बि कणक में मिली पवंदा। हाणे कणक वञी खपाए खिरपनाथन शाह में त घणे मण आहे? 1200 1400 मण। त भितर जेको उन कणक सां गॾु आहे न उहो बि 1400 रुपए मण। आओ आओ भला ईअं भितरनि जी भरी ॿधी ऐं बेद जे बाज़ार में खणी वञे, वाहे वठिजांइ। हा 14 रुपए में कोन वठंदुसि, पर इहे साॻा भितर जॾहिं कणक सां गॾु थी विया न त इन्हनि भितरनि जो मुल्ह बि 1400 रुपया मण थी वियो। बराबर गदल आहियूं, गुनहगार आहियूं, असां में उहे अमल न आहिनि, पर अल्लाह वारनि सां गॾिजी पऊं, उन्हनि जे लड़ लॻी पऊं, उन्हनि जी मोहबत में अची वञूं त उन्हनि जो जेको अल्लाह वटि मुल्ह आहे न त उन्हनि जे संगत वारनि जो बि उहो मुल्ह थी वेंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हे किताब मजमउ ज़वाइद हदीस तो आणे इमाम हैसमी जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, अल्लाह जा वली अल्लाह जे हुज़ूरी में पेश थींदा, रब फरमाईंदो ओ मुंहिंजा वली हो, हे मुंहिंजा दोस्त हो, सलूनी मा शिअतुम, जो घुरो सो ॾियांव। तव्हां दुनिया में मूंखे राज़ी कयो हो, अॼु मुंहिंजो कमु मां तव्हांखे राज़ी कयां, अॼु जेको घुरो सो ॾियांव। पोइ जे वली बीठल हूंदा, उन्हनि जे चौधारी, उन्हनि जा हुबदार बीठल हूंदा, उन्हनि जे मोहब्बत रखण वारा बीठल हूंदा। अल्लाह ताला के वली अर्ज़ कंदा, मुंहिंजा मौला, ओ मुंहिंजा रब करीम, ही असांजे चौधारी बीठा आहिनि। इन्नहुम कौमुन कानू युसल्लून माना व यहुज्जून माना व कानू यसूमून माना। ए मुंहिंजा मौला, ही उहे आहिनि जेके असां सां गॾु निमाज़ूं पढ़ंदा हुया, असां सां गॾिजी रोज़ा रखंदा हुया, असां सां गॾिजी हज कया हुयनि। ओ मुंहिंजा मौला, हिकिड़े भेरे मूंखे उञ हुई, ओ यो फलाणो कोन बीठो आहे, इन मूंखे थधो पाणी पीआरियो हो। हे मुंहिंजा मौला, हिकिड़े ॾींहुं मूंखे वुज़ूअ जी ज़रूरत हुई, पाणी जे लाइ, ओ यो फलाणो माण्हू मूंखे पाणी जो करो भरे ॾिनो।
रब फरमाइंदो ए मुंहिंजा दोस्त हो, ए मुंहिंजा वली हो, जन जन खे तव्हां सुञातो आ। खुज़ू मन अरिफ्तुम उदखुलू इलल जन्नते, जन जन खे तव्हां सुञातो आ उन्हनि खे वठो। सुभान अल्लाह। हिया वठण, खुज़ू हिया वठो, खुज़ू वठो, मन अरिफ्तुम जन जन खे तव्हां सुञातो आ। जेके जेके तव्हां सां ताल्लुक वारा हुया उन्हनि खे वठो। उदखुलू इलल जन्नत, दाखिल थी वञो जन्नत में। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिकिड़ो अल्लाह जो वली पुलिस रात ते बीही रहंदो, पुलिस रात ते बीही रहंदो। जहन्नम मां आवाज ईंदो त जुज़ या मोमिन इन नूरक अतफा लहबी, ए मोमिन तकड़ो हल तुंहिंजे नूर जहन्नम जी बाहि उछाए छॾी। तकड़ो लंघी वञे, पुलिस रात बीहण जी जाइ न, अॻिते वञ। चवंदो ईअं न वेंदुसि। हिकिड़ो मुंहिंजो सुञातो हेठि किरियो पियो आहे, उन मूंखे सॾियो आहे मदद जे लाइ। ईअं न वेंदुसि चएसि उन खे न वठां। रब फरमाईंदो पंहिंजी चादर लड़काए, चादर लड़काईंदो उहो त हथ विझंदो पर कई ॿिया बि चंबड़ी पवंदा। मथे जो छिकींदो हड़ई ॿार, मौला मूं त हिकिड़े जी पारत कई, हे त हे राॼ चंबड़ी पियो आहे। रब फरमाईंदो जन तुंहिंजी दामन झली आहे, बख़्शो मान वठी वञ जन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अॼु तो दस्तगीर जी यारी मल्हाई आहे, पीरनि जे पीर जो ॾिहाड़ो मल्हायो आहे, वलीअनि सां मोहबत जो इज़हार कयो आहे। इहो बि तुंहिंजो अमल आहे। अॼु तूं हिन मजलिस में आयो ही क़ुरान ॿुधण, हदीस ॿुधण, सोणे दस्तगीर जी यारी जे जलसे में शरीक थियण आयो ही। अॼु हे तुंहिंजो अचण बि अमल आहे, सालियो अमल आहे। इहो बि तुंहिंजे छोटकारे जो ज़रियो। सुभान अल्लाह। हाँ, पर इन चंडनि सां यारी न रखजांइ। चंडनि सां चवंदा आहिनि बेवकूफ़ बाज़ार में खणजे न साण, अवल कुटाए पाण पोइ लहे सार संगत जी। कुए ऐं ॾेडर जी मुलाक़ात थी पाण में। कुए चयो ॾेडर खे यार आहीं त यारी रखण जहिड़ो, ही यारी त रखूं, मां रहां पाणीअ में तूं रही बिरनि में, यारी ठहंदी थी मिलूं की। कुए चयो हुनजो बंदोबस्त मां कंदुसि पाणे। की कहिड़ो? जी मां वञा थो के घर मां वञी सुट जी आटी खणी थो अचां, तूं पंहिंजे पेर में ॿध, मां बि पंहिंजे पेर में, तूं हलियो वञ पाणी में, मां बिरनि में। जेॾीमहिल मुलाक़ात जो शौक़ु थींदो छिकींदासीं धागे खे। जहिड़ो बि ॻाल्हि वाह जी, कुए जी सलाह वणी ॾेडर खे। कुओ साईं खणी आयो सुट जी आटी, उहा हुनखे पेर में ॿधई, पंहिंजे पेर में ॿधई। हाणे जेॾीमहिल मुलाक़ात जो शौक़ु थिए त ॾेडर छिके त कुओ निकिरी अचे, वरी धागे खे कुओ छिके त ॾेडर निकिरी अचे। ॿ टे ॾींहं ॾाढियूं संगतियूं रूह रिहाणियूं थियूं। हिकिड़े ॾींहुं हीअं कुओ जो निकितो ऐं हीअं किछ अचे, सिरण चे झारो ॾिनो, सिरण जो खयोसि चंपनि में कुए खे त ॾेडर वेठो लड़कियो पियो वञेसि। कंहिं चयो ॾेडर तूं त पाणी में रहंदे महफ़ूज़ हुए, तूं कीअं भेड़ा लड़की वई? जी ॻाल्हि इहा आहे यार, हिन चरिये नादान कुए जी संगत मूंखे लड़काए छॾियो। पुट सम्झो था न, कुअनि सां यारी न रखजो, न त पाण बि लड़किया बीठा हूंदा किथे कंहिंखे बि न लड़काए वञा। यारी रखो त अल्लाह वारनि सां यारी रखो, दोस्ती रखो, महबत रखो, कचहरी में वञो, सोबत कयो, मजलिस में वेहो त अल्लाह वारनि सां, ख़ुदा जे प्यारनि सां महबत रखो त दुनिया में बि भलाई, आख़िरत में बि भलाई। हाँ, उन्हनि जूं दुआऊं बि सौं, उन्हनि जूं निगाहूं बि फैज़ वारियूं, उन्हनि जा हथड़ा बि खजनि त तकदीरूं मेटिजी वञनि, मुश्किलातूं माफ़ थी वञनि। बसि आख़िरी ॻाल्हि ॿुधाए दुआ थो घुरां। तव्हांजे हिते कड़े अञा सुभाणे बि ईंदुसि, सुभाणे कुरकट में, वरी कंडे चुकी में, छॾींदोसि कोन। हा
हिते तव्हांजो कड़ियो गुलाम मुल्ला वेठो आहे तो कड़ियो गुलाम मुल्ला मौलाना मोहम्मद इसहाक खूंहारो मौलाना मोहम्मद इसहाक खूंहारो गुज़ारियो मुंहिंजा बाबा साईं जन जो उस्ताद हुयो चोटी जो आलिम वॾो आलिम हुयो मौलाना मोहम्मद इसहाक पोयां उन्हनि जा वरी ॿी पार्टी में हलिया विया अल्लाह हिदायत जे अल्लाह हिदायत जे मौलाना मोहम्मद इसहाक पाड़े में को माण्हू वठी वियुसि निकाह पढ़ण जे लाइ हाणे इन वाक़े जो हिकिड़ो शायद त गुज़ारे वियो आहे रईस बदरुद्दीन खान बुरड़ो मियां नज़ीर अहमद बुरड़ो अञा जहिड़ो अथव उन खां वञी पुछी ॾिसो मियां नज़ीर अहमद बुरड़े खां पुछिजो ॿुधाईंदो तव्हांखे हज़रत मियां मोहम्मद इसहाक मौलाना साहब खे को पाड़े जो माण्हू निकाह पढ़ण जे लाइ वठी वियो निकाह पढ़ी आयो खुदा जी कुदरत उहो को के संग जेको फटे वारो निकाह ते निकाह थी वियो मौलवी साहब खे ख़बर न हुई ॿी धुर जेका आहे सा उहा हली वई दादू जे सेशन कोर्ट में जज वटि केस हलियो वियो जज जे वाणियो हिंदू पुछा कंदे निकाह कंहिं पढ़ियो आहे जो निकाह पढ़ियो आहे मौलाना मोहम्मद इसहाक जज समन जारी कई त ईंदड़ सुनवाई ते मौलवी इसहाक खे हाज़िर कयो ॿी सुनवाई ते मौलवी साहब इसहाक पियो जज पुछो मौलवी साहब निकाह तो पढ़ियो आहे जी हा साईं मूं निकाह पढ़ियो आहे मूं पैसो कोन वरितो मां पढ़ियो मुफ़्त में मूंखे ख़बर कोन हुई त को फटे जो केस आहे हा तव्हांखे मौलवियुनि खे ॿियूं ख़बरूं सभु पवनि थियूं बाक़ी इहा ख़बर कोन थी पई निकाह ते निकाह पढ़ी था जज जे ॻाल्हियुनि मां मौलवी साहब खे अंदाज़ो थियो त जज बणिदा ख़ारबाज़ आहे मूंखे का सज़ा न ॾियो हाणे सोची त का कंहिं फ़क़ीर के दुर्वेश खां का दुआ घुरायां त मुश्किल टरे पुछा कंहिं को अलाह वारो को दुर्वेश को बुज़ुर्ग हुजे कंहिं को दुआ घुरायां के माण्हू चयो त हैदराबाद में वञ लजपत रोड ते हिकिड़ो फ़क़ीर दुर्वेश वेठो अथई कॾहिं कपिड़ो अथसि कॾहिं बिना कपिड़नि जे वेठो आहे अलाह जो भली आहे जीअं ज़बान मां लफ़्ज़ कढंदो तीअं थी पवंदो आहे मौलाना मोहम्मद इसहाक साईं हितों वियो पंधु कंदे उन वक़्त में सवारियुनि जी सहूलियत बि तमामु घटि हूंदी हितों साईं ख़ैरपुर नाथन शाह खां हैदराबाद वियो ॻोल्हे ॻोल्हे पुछाई किथे आहे थी ओ इहो वेठो आहे ॾिठई त मुछूं वॾियूं धौरो खातई त उहो हिते लॻो पियो हुजे मखियुनि जा मेड़ मथां मौलवी साहब ॾिसी जो पंधु ई अजाए हाणे इहो दुआ घुरंदो मुंहिंजो केस बदल ॾींदो मूंखे कंहिं ग़लति सलाह ॾिनी ख़ैर हाणे सोचे पियो त वञा दुआ घुरांसि न घुरायांसि ईअं सोचे बीठो त फ़क़ीर जेको ॾाढो हेठि कई वेठो न कंधु मथे करे चई मौलवी हेॾे मूंखे ज़ोर त ॾे यार हिन खे कंहिं ॿुधायो त मां मौलवी आहियां पर हाणे ॾाढ़ी वारो हर को सत्संगी न मौलवी ॾाढ़ी वारो ॾिसी मौलवी से पर वञा त हाणे हे उघाड़ो वेठो आहे पराई उघड़ ॾिसण गुनाह मौलवी आलिम माण्हू पराई शर्मगाह मां कीअं ॾिसां हीअ सोचे पियो त वरी ॻाटो मथे करे चई हा फ़क़ीर खे ज़ोर ॾियण गुनाह हुआ बाक़ी निकाह ते निकाह पढ़ण सवाब आहे इहे नज़र अलाह वारनि जी नज़र आयो अॼु पासड़ो वठी वेठो ज़ोर ॾियण साईं दुआ घुरो मूंखे इहो पंहिंजो मूं ते केस में नालो मुंहिंजो अची वियो आहे मूं निकाह बि मुफ़्त पढ़ियो मूंखे भला फासाए छॾियो अथनि थियो थी मौलवी हाणे वञ सेवण शरीफ़ मखदूम बसर दीन ॾे उन खे चओ दुआ घुरे अड़े साईं ईअं न कर महिरबानी कर चयो उथी चयो मां उथी हाणे मस्तनि सां हुजत न कबी आहे मौलवी साहब उथियो वरी साईं तो पंधु कंदो वरी सवारियुनि ते लुॾंदो सेवण पियो अचे कि रस्ते में बुख बि ॾाढी लॻी उञ बि लॻी दिलि में पियो चवां अल्लाह जे अॼु ॿ भुसरियूं हुजनि मखण जा ॿ चाणा हुजनि त खाई वञा दिलि में सोचींदो पियो अचां कि जेॾी महिल अचे पहुतुसि सेवण शरीफ़ में पुछा कयो बाबा मस्तूं बसर दीन किथे आहे चयो इहो वञे पियो गली में चई त मां जो वियुसि त हीअं मूं ॾे पियो अचे निहारे चई हा पाण खां कमु न थियुसि तोखे वरी मूं ॾे मोकिलियो अथई सुभान अल्लाह अञा न हाल न अहवाल हाणे हुन मस्त फ़क़ीर जी ऐं मखदूम बसर दीन जी पाण में कहिड़ी मोबाइल ते राबतो हुयो
जी पाण का कम न थियोसि तोखे मूडे मोकिलियो अथई जी वे वे मूंखे चई हिकिड़े उजड़े में विहारे पाण वियो थोड़ी देर में आयो त ॿ बुसरियूं हुजनि ऐं मखण जा 2 चाणा मथो रखिया हुजनि चई त मूं अधु बुसरी जो खाधो थोरो मखण खाधुमि त मिठाण घटि वणंदो आहे ड्रव थी वियो हुयो जी खा न सॼी वाट पियो चवंदी हो चई 2 बुसरियूं खाई वञा 2 बुसरियूं खाई वञा 2 मखण जा चाणा खाई वञा चइसि बुसरियूं खाधमि मखण खाधो दुआ घुर त मुंहिंजो केस पता थी दुआ न घुरी बुक न छॾी हथ न खई हीअं हथ करे चई वञ मौलवी हे दफ़ो माफ़ी ते अॻिते अहिड़ो कमु न कजे हेॾे हेॾे मूंॾे ॾिसो हीअं करे वञ मौलवी हे दफ़ो माफ़ी ते हथ ईअं उछलाए वञ मौलवी हे दफ़ो माफ़ी अथई अॻिते अहिड़ो कमु न कजे मोटियासीं अॻिते तो मूंखे हे दफ़ा जान छुटी साईं ॿिए 3 ॾींहं ते जेॾी महिल कोर्ट में सॾु थियो सुनवाई जे पेशी ते वियो कोर्ट में सॾु थियो मोनी साहब अंदरि जज वटि वियो ॾिसी जज ईअं निहारे ऐं हथ ईअं करे चयो वञ मौलवी हे दफ़ो माफ़ी अथई अॻिते अहिड़ो कमु ॿुधा अलाह वारनि वटि पावर आहे ख़ुदा जे दोस्तनि जे ज़बान खे अल्लाह ताला सचो करे थो तो मिठा अल्लाह वारनि सां मोहबत रखो निस्बत रखो ॻाढ़ापो ॻंढियो उन्हनि जे सोबतुनि में मजलिसुनि में वञो उन्हनि सां दुश्मनी न रखो इहे जेके बद मज़हब आहिनि बद अक़ीदा माण्हू आहिनि उन्हनि खां बचो उन्हनि जी सोबतुनि खां बचो उन्हनि जे कचहरियुनि खां बचो सोने नबी जा सचा आशिक़ बणिजी वञो मदीने वारे साईं जा सचा फर्मा बरदार इंशाअल्लाह सुभाणे ॾींहं जो कुर्कट में जलसो वरी शाम जो ज़ोर नमाज खां पोइ वरी कंडे चुकी में बि जलसो ईंदो इंशाअल्लाह इंशाअल्लाह आया त सुल हिन इलाइक़े जो पर हाणे रहां ॾाढो परे थो तव्हांजी मोहबत में आयो आहियां सो इंशाअल्लाह ताला वेहंदासीं कुर्ब जूं ॻाल्हियूं ॿुधंदासीं अल्लाह राज़ी मदीने वारो اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين اللهم يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم يا الله ان ساری جماعت راضی थी बेद जे शहर ते भॼ रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा कर्ज़ वारनि जा कर्ज़ ला बीमारनि खे शिफ़ा नसीब कर दर्दमंदनि जा दर्द दूर कर साइलन जा सवाल पूरा कर मुश्किल ज़िंदगी मुश्किलातूं आसान कोई कम करा जिनमें तू राज़ी कर हबीब राज़ी हुजे मुंहिंजा मौला अपने हबीब जे सदके इन पूरे मजमे ते रहमतूं ऐं बरकत नाज़िल कर ये मुंहिंजा मालिक करीम तू असांजो थी असांखे तुंहिंजो बणा إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين.